जोंगल ठुलबी सिगंदाणे जी हद में लेडी टीचर्स के अगवा की कोशिश वारो मामलो सोशल प्रिंट इलेक्ट्रॉनिक तोड़े मुख़्तलिफ़ फॉर्मन ते बहस मुबहस जो सबब बणियल आहे। गुज़िरियल ॾियारे हथियारबंद टोले पारां ख़ानगी स्कूल जी वैन में सवार 10 लेडी टीचर्स के मुबैना अगवा की कोशिश वारे वाक़े बाद ख़ानगी स्कूल बंद थी वियो। लेडी टीचर्स अमले अगवा के ख़ौफ़ सबब स्कूल वञण बंद करे छॾियो। लेडी टीचर्स के स्कूल न वञण जे करे स्कूल के ताला लगी विया। स्कूल की तालाबंदी सबब शागिर्दनि की तालीम मुतासिर थियण लगी। अड़े अमल ते शागिर्दनि चयो त असांजो स्कूल बंद थी वियो आहे, जंहिंसां असांजी तालीम सख़्त मुतासिर थियण लगी आहे। शागिर्दनि वस वारनि खे अपील कई त असांजी लेडी टीचर्स खे सिक्योरिटी ॾेई असांजी तालीम बहाल कई वञे। गुज़िरियल ॾियारे लेडी टीचर्स जी वैन के ॻोठ सोडो ख़ान बंगलानी भरिसां हथियारबंद टोले यरगमाल बणाए अगवा की कोशिश कई हुई। हथियारबंदनि पारां लेडी टीचर्स के यरगमाल करण वारी वीडियो वायरल थियण बाद टीचर्स ख़ौफ़ सबब स्कूल वञण छॾे ॾिनो आहे। ज़िले जकाबाद जे मुख़्तलिफ़ थाणनि जी भारी पुलिस नफ़री इलाइक़े में मौजूद आहे। DIG लाड़काणो नासिर आफ्ताब पठान बि पहुतल आहे, जेको ॾियारनि ख़िलाफ़ जारी ऑपरेशन के मॉनिटर करे रहियो आहे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजानी, JT न्यूज़। अचनि पिया हुननि खे धाड़े लॻा करे वञनि पिया, इन जे लाइ असांजो स्कूल बंदि आहे। अचनि पिया धार अगवा करे पढ़नि पिया, पोइ असांजो स्कूल बंदि आहे। असांजा टीचर उस्ताद अचनि पिया धाड़े अगवा करे वञनि पिया, असांजे उस्ताद अचनि पिया ठुलकू धाड़े अगवा करे वञनि पिया।